अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? उमेद आहे त ख़ुशि हूंदा। जीअं त अॼु ही वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो आहे त सिंधी नओं ड्रामो हिन ईद खां पोइ रिकॉर्डिंग शुरू आहे। ही पार्ट 1 आहे। जेके एक्टर हिन में कमु करे रहिया आहिनि ऐं कमु कंदा। नए ड्रामे जो डायरेक्टर आहे फरज़ंद मलिक खजू साहब, जेको सैर ज़िंदगी ड्रामे खे पेश कयो, ऐं हिन ड्रामे जी राइटर सैनूर साहब हूंदा। ऐं अॻियां तव्हांखे हिन ड्रामे बाबति तव्हांखे ॿुधाईंदासीं। हर वीडियो पार्ट जे हिसाब सां ठाहींदासीं। जेके बि हिन में एक्टर एक्ट्रेस शामिल हूंदा, उन्हनि जा नाला तव्हांखे ॾेखारिया वेंदा ऐं ॿुधाया वेंदा। हिन में केरु केरु कास्ट थींदो हिन ड्रामे में, तव्हांखे रोज़ अपडेट ॾिनो वेंदो। जीअं अगरि तव्हां नवां आया आहियो असांजे चैनल ते, त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल आइकन कयो। थैंक्स, अल्लाह हाफ़िज़। सदाईं सिंध सलामत, साथ सलामत।